डॉक्टर दीदार अब्बासी जे घर में लगल धाड़े वाक़े खिलाफ शहरी इत्तेहाद ऐं दुकानदारनि जे सॾ ते वरी शहरी दुकानदार रोडनि ते निकिरी आया। रैली कढी सिटी गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। फरीदाबाद शहर में डॉक्टर दीदार अब्बासी जे घर मां 30 लख खां मथे लगल धाड़े सहाफ़ी लतीफ़ बरोही खां मोटरसाइकिल मोबाइल ऐं रोक रक़म फुरलुट वाक़े खिलाफ मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि पारां अली अब्बास, अली अकबर समो, मोहम्मद नवाज़ तीवणो, ख़ादिम ख़ास खेली, मोहम्मद इसाक चांडियो, फताह गांईचो, मुख़्तियार खोसो, लतीफ़ बरोही, शेर मोहम्मद डेरो ऐं ॿियनि जी अॻवानी में समें शहरियुनि 6 ॾींहं बि लालू बाज़ार खां सिटी गेट ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी एहतिजाज जारी रखंदे चयो त धाड़े वाक़े खे हफ़्तो गुज़रण बावजूदि वाक़े में मुलविस ॾोहरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई आहे। रोड रस्तनि खां पोइ शहरी डॉक्टर घरनि में बि महफ़ूज़ न आहिनि। सरेआम ॾोहारियुनि हथियार खणी दुकान तां ऐं घरनि में घिड़ी सरेआम फुरलुट कयूं था ऐं आसानी सां फरार थी वञनि था। संदनि ख़िलाफ़ का कार्रवाई नथी थिए। फरीदाबाद शहर ऐं भरपासे जे रोड रस्ता ॾोहारियुनि हवाले थियल आहिनि। पुलिस ग़ाइबु आहे। असां काछे जे माण्हुनि खे ॾोहारियुनि जे रहमो करम ते छॾियो वियो आहे। हिननि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू ऐं ॿियनि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे लखे रुपयनि जो लॻल धाड़ो वापसि कराए अमन अमान बहाल कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो। हम नहीं मानते जुल्म के ज़ाब्ते, हम नहीं मानते जुल्म के ज़ाब्ते, हम नहीं मानते। नारे का जवाबदार हिंकार करो, नारे का जवाबदार हिंकार करो, नारे का जवाबदार हिंकार करो। खप्पे खप्पे हम खप्पे, खप्पे खप्पे हम खप्पे, खप्पे खप्पे हम खप्पे। फरीदाबाद के डॉक्टर के फरीदाबाद के दुकानदारन के फरीदाबाद के उस्तादन के फरीदाबाद के मजदूरन के फरीदाबाद के शहरन के